कोठड़ी में खबर की पिया साइड पुलिस पारा SHO थानो बुला खान के नशेआवर सुपारन समेत गिरफ्तार करने की दावा कई वही है। तफ़सील मालूम कयो था टाइम न्यूज़ कोठड़ी के रिपोर्टर शौकत मेमन खां। शौकत, छा तफ़सील आहिनि? हाँ जी महताब, बिल्कुल मंशात के किले तौर मशहूर जामशोरे ज़िले के हवाले से अहम खबर है। SHO थानो बुला खान ज़हीर सोलंगी ज़ेडेकी के 25 पुड़न समेत कोटड़ी साइड पुलिस था गिरफ्तार किया है। साइड कोटड़ी पुलिस मूजिब पुलिस पारा कराची वा कोटड़ी वट चेकिंग दौरान एक प्राइवेट गाड़ी में कार में ज़ेडेकी समेत जवाबदार के पकड़ो वो। जवाबदार की सुञाणप SHO थानो बुला खान ज़हीर हुसैन सोलंगी तौर थी है। इल्ज़ाम हेठा आयल SHO मथा मंशात एक्ट तहत कोटड़ी थाने ते केस दाखिल करे केस अदालत में पेश किया, जिते हिन वक्त अदालत केस पुलिस रिमांड ॾियण बदिरां जेल कस्टडी करे छॾियो। अदालत में मौजूद SHO साइड कोटड़ी को भी मौक़ुफ़ ॾियण खां इनकार करे छॾियो, जॾहिं त इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार थियल SHO थानो बुला खान ज़हीर सोलंगी जो चवण त मां हिकु उस्ताद हुयुसि, कमीशन पास करे पुलिस खातो जॉइन कयुमि, मंशात खणी वञण जो तसवुर नथो करे सघां। अलबत्ता ग़लत फ़हमियुनि जे बुनियाद ते मुंहिंजे ख़िलाफ़ कार्रवाई थी आहे, जंहिं लाइ मूंखे SSP जामशोरो तोड़े ॿियनि ऑफिसरनि मां पुलिस खाते मां उम्मीद आहे त हू मूंसां इंसाफ़ कंदा। इन हवाले सां महताब ज़रियनि वटां मालूम थियो आहे त कुझु ॾींहं अॻु थानो बुला खान में मंशात से भरियल सुजुकी हिकिड़ी गाड़ी व पुलिस पारा गुम थी वञण जा इतलान ते SSP जामशोरो SHO थानो बुला खान ते कावड़ियल हुयो। उन खां अलावा थाने बुला खान के रस्तनि ते ज़रिए जेके थाने बुला खान जा मुख़्तलिफ़ लंघ आहिनि उन्हनि जे ज़रिए बलूचिस्तान मां ईंदड़ मंशात सप्लाई जी पिणु SSP जामशोरो के शिकायत मिलियल हुई, जॾहिं त ज़रियनि वटां इहो पिणु मालूम थियो त थाने बुला खान में कुझु ॾींहं अॻु ॿिनि धुरनि में थियल झेड़े दौरान SHO कंहिं हिक धुर जी तरफ़दारी करण बदिरां धुरनि के चङनि मुड़ुसनि वटि फ़ैसिलो करण लाइ मोकिले छॾियो, जंहिं बाद हिक धुर जा जेके हिमायती हुआ बासर हिमायती उन्हनि बासरनि पारां SHO जे ख़िलाफ़ मथे शिकायत कई हुई, जंहिं बाद खेसि सज़ा तौर मंशात केस में फासायो वियो आहे। अदालत हिन वक़्तु इल्ज़ाम हेठा आयल SHO थानो बुला खान ज़हीर हुसैन सोलंगी के जेल कस्टडी करे छॾियो आहे, जॾहिं कोटड़ी साइड पुलिस जो चवण आहे त मामले जी जांच करे रहिया आहियूं। जी महताब। शौकत महमूद, मेहरबानी अपडेट करण जे लाइ।